सॼी सिंध में जेका बि मौसम रहे थी उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गाह, बाग़, भाॼियूं ऐं अनाज थियनि था। कुझु ज़िला अहिड़ा आहिनि जंहिंमें सभई क़िस्मनि जा फ़सुल बाक़ाइदगी सां थियनि था। उन्हनि मां ज़िलो मलीर बि हिकु आहे। ज़िले मलीर में कंहिं दौर में तक़रीबन सभु जा सभु फ़सुल थींदा हुआ, पर हींअर उन जी सूरत कुझु ॿी थी वई आहे। इन सिलसिले में तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे मुख़्तियार अली बूड़ो साहिबु। मुख़्तियार अली बूड़ो साहिबु, तव्हां ज़रई माहिर आहियो। कंहिं ज़माने में हिन मलीर खे बाग़ अदन चयो वेंदो हो, छाजे करे चयो वेंदो हो? अया साहिबु, बिल्कुलु तव्हांजी इहा हक़ीक़त आहे। मलीर खे बाग़ अदन बिल्कुलु सॾियो वेंदो हुयो। अॻु में हूंदो ईस्ट ज़िलो, पोइ उन में मलीर बि उन में उनजो हिसो हुयो। ऐं मलीर जी तमामु एरिया वॾी आहे। हेठि बि तव्हां गगर फाटक खां शुरू थींदी हुई, क़ाइदाबाद माना पुराणी जेका एरिया आहे उनजी ॻाल्हि था तव्हां उनजी। ठीकु आहे। कोरंगी वग़ैरह इहो बि उन में ईंदो हुयो। उन खां अलावा हेॾां दरसालो छिनो, काठोड़, नूरियाबाद जे ओरी जेका आहे पंहिंजो लकी सीमेंट फैक्ट्री, गॾा, दरसालो छिनो, न्यू कराची जो कुझु हिसो, मली असांजो सोराब ॻोठ, अल आसिफ़, सभु इन में हुया। जॾहिं मलीर ज़िलो ठहियो त मलीर ज़िले जी बि उहा ई एरिया हुई। ईस्ट ज़िले जो जेको हिसो हुयो उहो परते वियो। एयरपोर्ट बि मलीर ज़िले में हींअर बि आहे। उन टाइम में 60, 70, 80, 90 जे ॾहाके ताईं बिल्कुलु हिते हर क़िस्म जो फ्रूट थींदो हुयो। उहो फ्रूट में पहिरियों त असांजो जेको मेन आहे अंब, देसी अंब बि हिन मौसम में थींदो हुयो। बिल्कुलु देसी अंब थींदो हुयो। ट्रकियूं जूं ट्रकियूं मंडीअ में वेंदियूं हुयूं। उन खां अलावा खजूर थींदियूं, खजूर, उन्हनि जा बाग़ात हूंदा हुया। नारेल थींदा हुया। सुठे पैमाने ते ज़ैतून थींदा हुया। जाम फुल थींदा हुया, जेके सीताफुल चऊं था उहे थींदा हुया। उन खां अलावा जेके ॿिया फ्रूट आहिनि, जेकॾहिं अचो लीमे में, लीमो में तमामु हितां जो सुठो थींदो लीमो। पपीतो बि हितां जो तमामु सुठो थींदो हुयो। पोइ यकी इहो हलंदो रहे सिलसिलो। ऐं भाॼियूं बि सुठियूं सुठियूं भाॼियूं हर मौसम में, जीअं तूरिया, कद्दू आहे, करेलो आहे, टींडो आहे, जंहिंखे असां मेहो चवंदा आहियूं सिंधी में, वाङण, गुल गोभी, बंद गोभी, सभु जेके बि सियारे जी सीज़नूं या ऊन्हारे जूं, रबीअ जूं, ख़रीफ़ जूं सीज़नूं जेके बि हूंदियूं, ऐं सुठे पैमाने ते ट्रकियुनि जूं ट्रकियूं हितां सब्ज़ी मंडी में वेंदियूं। एतिरे क़दुरु कराची जे अधु हिसे खे उन टाइम में मलीर ज़िले जी सब्ज़ी जेका आहे सा उन्हनि जे खुराक थींदी हुई। हलंदे हलंदे 90 जे ॾहाके खां पोइ असांजे मलीर जेका नदी आहे, इहा 80 खां वठी पोइ हिते इन में सुस्ती आहे गवर्नमेंट जी, कुझु ज़मींदारनि जी, कुझु हितां जा जेके आबादगार आहिनि, जेका रेती निकिरणु शुरू थी। ऐं रेती निकिरण खां पोइ जेका पाणी जी सतह वञे पई हेठि थींदी हुई, खूहनि जी, जंहिंमें खूहनि जो पाणी मथे। उन ज़माने में जेको आहे जेका बि पोखी थींदी हुई उहा बारानी हूंदी हुई। माना जेको आहे कुझु हिसनि में बारानी थींदी हुई। जीअं असांजो गॾाप आहे, गॾाप जो हिसो, काठोड़ जो हिसो, उते बिल्कुलु बारानी ज़मीन बरसातियूं पवंदियूं हुयूं ऐं उते उहे सब्जियूं वग़ैरह थींदियूं हुयूं। ऐं घणनि जा खूह बि थींदा हुया खूह, ऐं खूहनि ते बि आबादी कंदा हुया। पर असुलु ॻाल्हि उन टाइम में बिजली सुठी हलंदी हुई। पोइ इहा बिजली जेका आहे शार्ट थी वई, महांगी बि थी वई, शार्ट थी वई। 2 कलाक आहे, 4 कलाक गाइबु आहे, लोड शेडिंग बाबा, किथे फॉल्ट थियो, किथे 3 ॾींहं 4 ॾींहं सब्ज़ी न ईंदी हुई। नंढा नंढा फसल हूंदा के सड़ी वेंदा हुआ। पोइ उन जे करे 90 खां पोइ हिते कुझु प्लाटिंग शुरू थी वई। असांजा प्लाट ज़मीनूं जेके असांजूं हुयूं, तक़रीबन 15-2000 ताईं त खूह हूंदा हुआ, जेके ज़मीनूं आबाद कंदा हुया। पोइ जॾहिं प्लाटिंग थींदी वई, 60% हींअर मलीर 2000 खूह हिन सॼी एराज़ी में हुया सुठा, बिल्कुलु मिलंदो हुयो। उन खां पोइ जॾहिं इहा प्लाटिंग 90 खां पोइ इहा प्लाटिंग शुरू थी, इहा प्लाटिंग जो 60% जेको आहे सा प्लाटिंग आहे। बाक़ी जेका ज़मीन पोखीअ हेठि हुई उनजो 60% जेको आहे हिन वक़्तु सॼे हिन मलीर जे चौधारी जेको आहे उहा प्लाटिंग थी वई आहे। अंदरि बि थी वई आहे, अंदरि बि थी वई आहे। बाक़ी रहियो आहे 40%।
उन में मेमण ॻोठ एरिया आहे, उते बि प्लाटिंग बि थी आहे, पर ज़मीन बि आहे जिते आबादी थिए थी। गॾाब शहर आहे, उते बि प्लाटिंग बि थी वई आहे, कुझु आबादी बि थिए थी। तव्हां दर्शन शिनो में अचो, उते बि आबादी बि आहे, प्लाटिंग बि आहे। काठोड़ ॾे वञो, उन खां अलावा सोराब ॻोठ सॼो प्लाटिंग थी वियो आहे, न्यू कराची ताईं। अल्हम्दुलिल्लाह बिजली जे छाट हुजण जे करे सोलर सिस्टम टेक्नोलॉजी अची वई आहे, जेका बोरिंग कराए उते सोलर सिस्टम तक़रीबन हिन मलीर ज़िले में 1500-1600 सोलर सिस्टम आहिनि जिते हिननि पॉइंट आहिनि, अलॻि अलॻि पॉइंटियूं आहिनि जिते आबादी। हाणे जंहिं पॉइंट में असां हिते वेठा आहियूं ज़मीन ते, इन में बि 6-7 सोलर जा पंहिंजो ट्यूबवेल आहिनि ऐं उन्हनि ते सोलर सिस्टम ते बिजली जी जेका लोड शेडिंग आहे, उनसां को फ़र्क़ु न उन्हनि जो को फ़र्क़ु कोन्हे को। सुबुह जो जीअं सूरज सिजो भिरे थो, अल्हम्दुलिल्लाह इहे ट्यूबवेल हलनि था। मंझंदि जो ज़्यादा था हलनि, शाम जो वरी थोरो घटि था थियनि टेम्परेचर जे हवाले सां। एॾो पाणी हाणे बि मौजूदु आहे त सोलर जे वसीले जेको पाणी कढियो थो वञे। बिल्कुलु पाणी आहे साईं मौजूदु, पर कढण जो तरीक़ो बि हुजे न। ठीकु आहे। हाणे हिते खूह आहिनि, अॻे कुझु जेको खूह हूंदा हुआ उहे त बिजलीअ ते न हूंदा हुआ न, उहे त जेके न नार जे सूरत में या कुझु नार जी सूरत में जॾहिं बिजली अचे वई त पोइ वरी उन्हनि पंहिंजा मोटर रखिया ऐं उनजी जेका हुई लेवलिंग उहा तक़रीबन 40-50 फुटनि ते हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं मलीर मां रेती निकिरणु शुरू थी त उनजी वरी जेका डीपी सां हेठि लहिजी अचे, गहराई पाणी जी हेठि थी वई, तक़रीबन 400-500 फुटनि ते खूह जो असां